मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जुमे जे ॾींहुं जेको इमाम बयान रिकॉर्ड करे थो उन रिकॉर्ड करण ते तमामु माण्हू एतिराज़ कंदा आहिनि। छा उहो रिकॉर्ड करणु खपे या न खपे? मां बि सिंध जे कंहिं इलाइक़े सां तालुक़ु रखां थो ऐं मां बि बयान रिकॉर्ड करण जी कोशिशि कयमि, पर तमामु जमायतुनि एतिराज़ कयो। साईं एतिराज़ थींदो रहंदो। ॾिसो असां जेको आहे न, असां सिंधी, मां सम्झां थो असांजो हे जेको माशरो आहे न, असां को ज़माने खां 300 साल पोइ था गुज़रियूं। 300 साल को असां पोइ ते हलूं था, या अहिड़ी तरह 400 साल असां जेको पोइ ते हलूं था। हाणे हे जे ॾिसो न बयान जेकॾहिं को रिकॉर्ड थींदो, माते इंतिहाई 2 साल पहिरियां एतिराज़ हलियो, हे साईं छा थो थिए? ॾिसो को ज़माने खे ॾिसी करे बि तो हलबो आहे यार। पहिरियों को ज़मानो हुयो त तमामु वॾा उलमा छा ते महिनत कनि पिया, उहे महिनत कनि पिया किताबनि खे लिखण थी, ताकी इहो इल्मु जेको आहे तमामु उलमा ऐं तमामु जेको आहे इंसाननि ते पहुचे। त अची जेको आहे इमामनि ऐं अहिड़ी तरह उलमा जेको किताब लिखणु शुरू कया, तमामु किताबनि जूं जेको लाइब्रेरियूं फुल थी वियूं। पोइ ॾिठो त हाणे ज़माने जे एतबार सां जीअं ज़मानो अॻिते आयो न, पोइ हुन ॾिठो त हाणे किताबनि सां न, हाणे वाय सां हिन उमत खे सम्झायो वेंदो। पोइ अची करे उलमा जेको आहे बयान करणु शुरू कया। छा कया उलमा? बयान करणु शुरू कया। अची साईं लाउडनि ते बयान, हर इलाइक़े जे अंदरि बयान। उहो बयान जो बि सिलसिलो कंहिं ज़माने में हलियो। त हाणे जेको ज़मानो जेको टॉप ते हले पियो न, उहो इंटरनेट जे ज़माने सां सोशल मीडिया ते सभा टॉप ते हले पियो। त माण्हू यार एतिरा यार मौलवी साहब जेको बयान रिकॉर्ड करे थो, या तव्हांखे इन टाइम जेको न इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में अंदरि अचे यार मौलवी साहब छा थो करे भला? हे क़ुरान ॿुधाए थो, हदीस ॿुधाए थो, हिते मजमो घणो आहे साईं? हिते हे असांजो मजमो हिते मां काउंट कयां 300 जो मजमो आहे हिते, या 400 जो, छो त हाणे उन में घटि थी वियो आहे, पर सियारे में 500 ताईं बि मजमो थींदो आहे। हाणे ॾिसो मां का बि हदीस ॿुधायां थो न, इहा तव्हां वटि मैसेज पहुचे थी घणनि ताईं? 300 400 ताईं। पर जेकी ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी, ॾिसो हदीस हिकिड़ी रिकॉर्ड थी वई सही, इहा जॾहिं रिकॉर्ड थिए थी पोइ इहा 10 लख माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुचे थी, ऐं इहा कॾहिं बि मिटण वारी शइ आहे ई न। त हाणे तव्हां ॿुधायो फ़ाइदो थियो नुक़सानु थियो? त ॾिसो को ज़मानो बि त हूंदो आहे न। हिन ज़माने में ज़्यादा जेको आहे न बातिल जी कोशिशि जेकी आहे न, उहो मीडिया जे थ्रू सां पब्लिक खे गुमराह करण जी आहे। त उलमा चयो त अचो मीडिया ते, हाणे कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आई। हाणे ईअं सम्झो बहितरीन जेको मीडिया ते अचणु, अहिड़ी तरह उलमा जेको ॿुधाइनि न, मसाल ॿुधाइनि था, हदीसूं ॿुधाइनि था, ऐं अहिड़ी तरह बातिल माण्हुनि जे ॾाढो टकर में जेके बीठा आहिनि मीडिया जे ज़रिए सां न, हे इंतिहाई बहितरीन कमु आहे। त कोई बि जेको जमायती त हर जॻह ते हर हिकु इमाम जे मथां एतिराज़ कनि था। त जमायतनि खे जेको एतिराज़ न करणु खपे। असां ॾिसो शहदादकोट में हिकिड़ो नंढो शहर आहे, जॾहिं ॿाहिरि निकितव न, जॾहिं को कराची निकितव उते वॾा इदारा ॾिठव, या अहिड़ी तरह ॿाहिरि दुबई में निकितव, ॿाहिरि फ्रांस में निकितव, या ॿिए कतर में निकितव, सऊदी अरब में निकितव, त उहे शयूं तव्हां उते ॾिसो तव्हां पाण हैरान थी वेंदव। तव्हां चयो यार अॼु ई असां पंहिंजे मस्जिद इमाम जे मथां एतिराज़ कयूं पिया। हे अरब त जेको 10 कैमरा मस्जिद में रखे करे जेको पंहिंजा बयान था रिकॉर्ड कनि, उन वटि वॾियूं ज़बरदस्त जेको आहे हिकिड़े क़िस्म जो टीम ठहियल आहिनि। हाणे मां तव्हां सां हिकिड़ी नॉर्मल ॻाल्हि कयां पियो त बैतुल्ला आहे जेको, असां उते उमिरो करणु वञूं था न साईं, उमिरो करणु वेंदा आहियूं ऐं हज करणु वेंदा आहियूं। बैतुल्ला में घटि मां तव्हांखे ॿुधायां त कैमरा जेके फिट थियल आहिनि न, उहे लखनि खां प्लस में थियल आहिनि। छा थियल आहिनि साईं? तव्हां ॾिठा बि हूंदा यार, काफ़ी माण्हू आहिनि साईं अखियुनि सां कैमरा ॾिठो न, लखनि सां प्लस में जेको कैमरा फिट थियल आहिनि। बाज़ अहिड़ा कैमरा जेको इमाम जे पूरी नमाज़ खे जेको रिकॉर्ड कंदा आहिनि। त ज़मानो हिकिड़ो जॾहिं अची वियो आहे, उन ज़माने में इहे शयूं राइज वञनि थियूं, इन करे उलमा उनजी गुंजाइश कढी आहे। पर कंहिं बि जमायती जे लाइ मुनासिब बिल्कुलु आहे न त पंहिंजे इमाम जे मथां टारगेट बणाए, ऐं इहो किसो ख़तम बि न थींदो। इहो किसो जेको आहे न इमाम जे मथां एतिराज़, हे त मुंहिंजी हिन टाइम क्लिप रिकॉर्ड थिए थी, इन खां बाद में 20 साल खां बाद में जेकॾहिं मां क्लिप ॿुधंदो न, त बि उन ज़माने जे एतबार सां इमाम जे मथां एतिराज़ हलंदा। त इमाम जे मथां एतिराज़ बिल्कुलु न कयो वञे। त इमाम जेको तव्हांजो आॾो बीठो आहे, इहो वॾी हैसियत ऐं वॾो जेको आहे न फ़ोक़ियत रखे पियो। अलाह ताला तमामु साधन खे सम्झ नसीब अता फरमाए।